खैरपुर में अवां सां ख़बर शामिल कयूं पिया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अयाज़ अहमद सोहू जी रिपोर्ट मुताबिक़ खैरपुर में लतीफ़ कॉलोनी निम मोड़ ऐं नूनारी पाड़े में सड़ी वियल ट्रांसफार्मर तब्दील न थियण ख़िलाफ़ रहवासियुनि जो निम मोड़ वटि टायरनि खे बाहियूं ॾेई एहतजाजी मुज़ाहिरो। वापडा सेप्को इंतज़ामिया ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी। मुज़ाहिरीन जो चवणु हो त गुज़िरियल 5 ॾींहनि खां ॼाणायल इलाइक़नि में ट्रांसफार्मर सड़ी विया आहिनि, पर वापडा सेप्को इंतज़ामिया ट्रांसफार्मर तब्दील न पई करे। उन्हनि चयो त बिजलीअ जी अणहूंद ऐं शदीद गर्मी सबबि सख़्त परेशान आहियूं। औरतूं ऐं ॿार बेहाल थी विया आहिनि। पीअण तोड़े आम पाणीअ जी शदीद खोट पैदा थी वई आहे। उन्हनि चयो त वापडा मुलाज़िम ट्रांसफार्मरनि जी मरमत लाइ लखें रुपया रिश्वत घुरी रहिया आहिनि। उन्हनि वसवारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते सड़ी वियल ट्रांसफार्मर तब्दील करे बिजली बहाल कई वञे। ॿी सूरत में वापडा सेप्को ऑफिस जो घेरा कयो वेंदो। होॾां एहतजाज दौरान एहतजाजनि तरफ़ां वापडा सेप्को जी गाॾीअ लाइ रोड न खोलण ते वापडा मुलाज़िम बख़तुल्लाह डूंगर मुज़ाहिरीन मथां हमिलो करे लतुनि मुकनि ऐं ठोशनि जो वसकारो लाइ ॾिनो। उन मौक़े ते मौजूद पुलिस एहलकार ख़ामोशीअ सां ॾिसंदा रहिया। मुतासिर रहवासियुनि तरफ़ां वापडा मुलाज़िम बख़तुल्लाह डूंगर ख़िलाफ़ कार्रवाईअ जो मुतालबो।